सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 10 सबक 9 बाब जो इख़्तिसार चैप्टर समरी ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां 11हें बाब जी समरी यानी इख़्तिसार कंदासीं। A lens is a piece of glass or other see-through material. शीशे या शफ़ाफ़ मादे जो ठहियल हिकिड़ो टुकड़ो आहे. It is curved on one or both sides. हिकिड़े या ॿिन्ही पासनि खां गोलाई वारो आहे. It is usually in the shape of a circle. घणो करे गोल आहे. Lenses are used to bend light. लेंस रोशनीअ खे मोड़ींदा आहिनि. The objects seen through a lens look bigger or smaller than they really are. लेंस मां शयूं असर खां वॾियूं या नंढियूं नज़र ईंदियूं आहिनि. लेंस हिकिड़ो गोले जो आहे ऐं लेंस जी हर सतह गोले या स्फेयर जो हिकिड़ो हिसो हूंदी आहे, जीअं तव्हां हिते ॾिसी सघो था. लेंस ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि. हिकिड़ा लेंस अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा पासा सन्हा ऐं विच थुल्हो हूंदो आहे. उन्हनि खे असां उपटियल लेंस या बिलोर चवंदा आहियूं. अंग्रेज़ी में कॉन्वेक्स लेंस चवंदा आहियूं. हिन जा ॿिया नाला आहिनि मुहदब बिलोर, उभरियल बिलोर, ॿाहिरि निकितल बिलोर या कुब निकितल बिलोर. उपटियल लेंस रोशनी जे पूर्वी छोड़ किरण खे हिकु नुक़्ते ते मरकूज़ करे थो. सभई किरणा जेके आहिनि हिकु नुक़्ते ते मरकूज़ था थियनि, यानी उन्हनि खे कन्वर्ज थो करे. उनजे करे उनखे असां कन्वर्जिंग लेंस चवंदा आहियूं. ॿियो लेंस जेको असां ॾिठो उहो आहे जंहिंजा पासा थुल्हा ऐं विच सन्हो. इनखे असां लकियल लेंस चवंदा आहियूं. कॉनकेव लेंस इनखे असां खुॿ वारो, महराबदार, महराब, लको या कुपी वारो लेंस बि चवंदा आहियूं. लकियल लेंस रोशनी जे पूर्वी छोड़ किरण खे पखेड़े थो, यानी हुन ते जेके किरणा पवंदा पूर्वी छोट उहे पखेड़िजी वेंदा ॿिए पासे. इनखे असां उनजे करे डाइवर्जिंग लेंस बि चवंदा आहियूं. लेंस जी टर्मिनोलॉजी जेका असां ॾिठी उन में शामिल आहे रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ स्फेयर फ्रॉम विच लेंस इज़ मेड. हीउ जेको रेडियस ऑफ कर्वेचर आहे हिनखे असां कुरबेत या कुब जो निमकत बि चवंदा आहियूं. ऑप्टिक सेंटर, सेंटर पॉइंट ऑफ लेंस. ऑप्टिक सेंटर असां ॾिठो त उहो पॉइंट आहे जेको शीशे जे विच वारो हिसो आहे. ऑप्टिक एक्सिस, इमेजिनरी वर्टिकल लाइन डिवाइडिंग लेंस इनटू टू पार्ट्स. उहा लीक जेका लेंस खे ॿिनि हिसनि में विरहाए हुनखे असां उमूदी महवर या ऑप्टिकल एक्सिस चवंदा आहियूं. प्रिंसिपल एक्सिस, इमेजिनरी लाइन पासिंग थ्रू ऑप्टिक सेंटर एंड सेंटर ऑफ कर्वेचर. ऑप्टिक सेंटर ऐं सेंटर ऑफ कर्वेचर मां जेका लीक लॻे हुनखे असां प्रिंसिपल एक्सिस चवंदा आहियूं या मुख्य महवर चवंदा आहियूं. प्रिंसिपल फोकस, अ पॉइंट ऑफ प्रिंसिपल एक्सिस वेयर ऑल द पैरेलल रेज कन्वर्ज आफ्टर रिफ्रैक्शन. पूर्वी छोड़ किरणा जिते मरकूज़ थियनि उनखे असां मुख्य मर्कज़ चवंदा आहियूं. इनखे असां प्रिंसिपल फोकस या रोशन नुक़्तो बि चवंदा आहियूं. फोकल लेंथ, डिस्टेंस बिटवीन ऑप्टिकल सेंटर एंड प्रिंसिपल फोकस. हीउ फ़ासिलो जेको ऑप्टिकल सेंटर ऐं फोकस जे विच में आहे हुनखे असां फोकल लेंथ चवंदा आहियूं. ऐं जेको सेंटर हूंदो आहे हिन कर्वेत जो या कर्वेचर जो उनखे असां सी लिखंदा आहियूं ऐं उहो ॿीणो हूंदो आहे फोकल लेंथ खां, या फोकल लेंथ उन सी जे अध जेतिरी हूंदी आहे. कंहिं ॾिनल लेंस जे ख़ासियतुनि जे अभ्यास लाइ असां किरणनि जो खाको या रे डायग्राम ठाहींदा आहियूं. A diagram that traces the path which light coming from the object takes in order for a person to view a point on the image. उहो खाको जंहिंमें असल शइ खां लेंस में ठंदड़ संद अक्स ताईं रोशनीअ जे रस्ते खे लीकुनि ज़रिए ॾेखारियल हुजे उनखे असां किरणनि जो खाको या रे डायग्राम चवंदा आहियूं. रे डायग्राम ठाहिण लाइ असांखे 3 उसूल इस्तेमालु करणा पवंदा आहिनि. पहिरियों आहे त रे ऑफ लाइट विच इज़ पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस ऑफ अ कन्वेक्स लेंस ऑलवेज पासिस थ्रू द प्रिंसिपल फोकस. ऐं जेका पूर्वी छोट लहर ईंदी या किरणो ईंदो उहो हमेशह मुड़ी ऐं फोकस मां लंघंदो. Rule number 2, an incident ray passing through the principal focus of a convex lens becomes parallel to the principal axis. वो हुनजे उबतड़ आहे, यानी जेकॾहिं किरणो फोकस में आयो त लेंस खां पोइ उहो पैरेलल थी वेंदो, पूर्वी छोट थी वेंदो प्रिंसिपल एक्सिस जे. टियों उसूल आहे the ray of light that passes through the optical center of convex lens or a concave lens goes straight without deviation after refraction. यानी उहो किरणो जेको ऑप्टिक सेंटर मां लंघंदो उहो बग़ैर मुड़े सिधो सिधो लंघी वेंदो ॿिए पासे.
कॉन्केव लेंस में जेके इमेजिस ठहंदा आहिनि या अक्स ठहंदा आहिनि उन जूं प्रॉपर्टीज़ असां ॾिठियूं. असां ॾिठो त तमामु परे जेकॾहिं ऑब्जेक्ट आहे 2f खां परे आहे त उहो उनजो अक्स जेको ठहंदो उहो रियल ठहंदो, इन्वर्टेड ठहंदो, उबतड़ ठहंदो, स्मॉलर देन ऑब्जेक्ट ठहंदो ऐं तक़रीबन फोकस ते ठहंदो. जेकॾहिं ऑब्जेक्ट 2f ते रखियलु आहे यानी तमामु परे कोन्हे 2f ते आहे न फोकस खां डबल ते रखियलु आहे त उहो रियल ठहंदो, इन्वर्टेड ठहंदो, सेम साइज़ इज़ ऑब्जेक्ट ठहंदो ऐं साॻी साइज़ जो ठहंदो ऐं उहो बि 2f ते ॿिए पासे ठहंदो. जेकॾहिं असांजो ऑब्जेक्ट 2f ऐं f जे विच में आहे त उहो रियल हूंदो, इन्वर्टेड हूंदो, लार्जर देन ऑब्जेक्ट हूंदो ऐं बियॉन्ड 2f हूंदो. 2f खां परे ठहंदो. जेकॾहिं ऑब्जेक्ट फोकस ते रखियलु आहे त नो इमेज रिफ्लेक्टेड रेज आर पैरेलल, छो त सभु किरणा पूर विछोड़ थींदा उनजे करे को बि अक्स कोन ठहंदो. ऑब्जेक्ट बिटवीन f एंड लेंस, f ऐं लेंस जे विच में जेकॾहिं ऑब्जेक्ट रखियलु आहे त उनजो अक्स वर्चुअल ठहंदो यानी मजाज़ी ठहंदो, अपराइट हूंदो, सिधो हूंदो, लार्जर देन ऑब्जेक्ट हूंदो, ऑब्जेक्ट खां वॾो हूंदो ऐं पुठियां ठहंदो बिहाइंड ऑब्जेक्ट ऑन द सेम साइड ऑफ लेंस. लकियल लेंस में अक्सर जूं ख़ासियतूं हीअ आहिनि त उहो वर्चुअल हूंदो आहे हमेशह, अपराइट हूंदो आहे यानी सिधो हूंदो आहे, स्मॉलर देन ऑब्जेक्ट हूंदो आहे, हमेशह ऑब्जेक्ट खां नंढो हूंदो आहे ऐं बिटवीन ऑब्जेक्ट एंड लेंस ठहंदो आहे यानी ऑब्जेक्ट ऐं लेंस जे विच में ठहंदो आहे. असां ॾिठो त अखि ऐं कैमरा जी बनावट ऐं कम में हिकु जहिड़ायूं आहिनि. There are certain parts of human eye that work like camera, like cornea and lens, iris, pupil, retina work like lens aperture and film of a camera. असांजे अखि जी रेटिना जेको कारो पर्दो आहे उहो कैमरा जे हसास पर्दे वांगुरु आहे. असांजी अखि जी माणकी कैमरा जी डायफ्राम यानी खिड़कीअ वांगुरु आहे. असांजो तारो यानी पीपल अपर्चर यानी सुराख वांगुरु आहे. बिलोर त ॿिन्ही में आहे ई आहे यानी लेंस अखि में बि आहे कैमरा में बि आहे. ऐं अखि जो जेको कोराइड आहे यानी जेको ॿाहिरियों हिसो आहे जेको अखि खे कवर थो करे उन जहिड़ो कैमरा जो बॉडी या ढांचो आहे जेको ब्लैंक पेंट सां ढकियलु आहे. असांखे ख़बर आहे त कैमरा में फ़ोटो कढण लाइ ॿिनि शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे. हिकिड़ो असांखे मुनासिब रोशनी खपे ऐं ॿियो असांखे खपंदो आहे फोकस. सो इहे ॿ शयूं असांजी कैमरा में त असांखे ख़बर आहे कीअं थींदियूं आहिनि. अखि में बि असां सम्झी वियासीं त कीअं थींदियूं आहिनि. अखि में रोशनीअ खे घटि वधि करण लाइ पीपल ऐं आइरस ॿई मिली कमु कंदा आहिनि ऐं रेडियल मसल्स उन्हनि खे अपर्चर खे नंढो वॾो करे यानी पीपल खे नंढो वॾो करे ऐं रोशनीअ खे घटि या वधीक कंदा आहिनि. इन खे असां एक्सपोजर कंट्रोल या अकोमोडेशन चवंदा आहियूं. जेकॾहिं फोकस करण जी ॻाल्हि आहे त फोकस असांजे लेंस मां थींदो आहे. असांजो लेंस सन्हो या थुल्हो थी ऐं ऑब्जेक्ट खे रेटिना ते फोकस कंदो आहे. सन्हो ऐं थुल्हो थियण लाइ उन्हनि खे मसल्स जी ज़रूरत हूंदी आहे जंहिंमें सिलरी मसल्स ऐं सस्पेंसरी लिगामेंट्स हूंदा आहिनि. Eye focuses by altering the thickness of the eye lens, more curved for the nearer objects, thinner for the far objects. Ciliary muscles and suspensory ligaments help in this action. यानी लेंस या सन्हो थी वञे या थुल्हो थी वञे इन में असांखे सिलरी मसल्स ऐं सस्पेंसरी लिगामेंट्स कमु ईंदा आहिनि. इंसान जे अखि में ॿिनि क़िस्म जूं ख़राबियूं थी सघनि थियूं. या त वेझे जी नज़र ख़राबु हुजे जंहिंखे अंग्रेजी में फार साइटेडनेस चइबो आहे या परे जी नज़र ख़राबु हुजे जंहिंखे असां नियर साइटेडनेस चवंदा आहियूं. जॾहिं असांखे फायर साइटेडनेस थींदी आहे त असांजो दोॾो सुसी वेंदो आहे ऐं अक्स दोॾे खां परे पुठियां ठहंदो आहे. उनजे करे असांखे धुंधलो नज़र ईंदो आहे. वेझी शइ धुंधली नज़र ईंदी आहे. पर जॾहिं असांजी परे जी नज़र ख़राबु हूंदी आहे त असांखे परे जी शइ धुंधली नज़र हूंदी आहे छो त अखि जो दोॾो डिघो थी वेंदो आहे ऐं अक्स रेटिना खां या परदे खां पहिरीं ठहंदो आहे. हिननि ॿिन्ही हालतुनि खे असां ऐनक लॻाए ठीकु करे सघूं था. उहे ऐनकूं जेके वेझे जी नज़र खे ठीकु ख़राबु नज़र खे ठीकु कंदियूं आहिनि यानी फार साइटेडनेस लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि. उन में उपटियल या मुहदब लेंस या कन्वेक्स लेंस इस्तेमालु थींदो आहे. कन्वेक्स लेंस हिन अक्स खे वापसि रेटिना ताईं आणींदो आहे या न उनखे वेझो करे छॾींदो आहे. पर जेकॾहिं परे जी नज़र ख़राबु हुजे यानी नियर साइटेडनेस हुजे त उन में असां लकियल लेंस वारी ऐनक इस्तेमालु कंदा आहियूं जेका अक्स खे थोरो पुठिते धिके ऐं रेटिना ते वरी मरकूज़ कंदी आहे ऐं अक्स असांखे साफ़ु नज़र ईंदो आहे.
असांजे रोज़मर्रा जे इस्तेमाल में घणी अहिड़ियूं शयूं आहिनि जिन में लेंस लॻल हूंदो आहे। सादे मैग्नीफाइंग ग्लास खां वठी ऐनक, दूरबीनियूं, टेलीस्कोप, कैमरा, असांजे फ़ोन जी कैमरा, माइक्रोस्कोप, प्रोजेक्टर, नाइट विजन गॉगल्स ऐं ॿियूं घणी शयूं, लेज़र ऐं इन खां अलावा ॿियूं घणी शयूं आहिनि जिन में असां लेंस इस्तेमालु कंदा आहियूं। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।